सकरण लॻ 0 पॉइंट वटि सकरण पुलिस जो मज़दा ते छापो। 180 कार्टून धमाकेदार फटाकनि जो मवाद पकड़ियो वियो। इन सिलसिले में एसएचओ सकरण अब्दुल मजीद आरआई मीडिया के ॿुधाए तो मुख़बिरनि पारां इतला मिलण ते त नवाबशाह खां सकरण ॾांहुं ईंदड़ मज़दा में धमाकेदार मादो लोड थियल आहे, जंहिंमें 0 पॉइंट सकरण ते स्नैक चेकिंग दौरान नवाबशाह मां सकरण ईंदड़ मज़दा CES 076439 खे रोके गाॾी जी तलाशी वरितीसीं, जंहिंमें ॿिनि जवाबदारनि मोहम्मद रमज़ान भट्टी ऐं ग़ुलाम रसूल सवार हुआ, जिन खे हेठि लाइ गाॾी जी तलाशी वठण खां पोइ मज़दा में 180 कार्टून फटाकनि जा हथ कया विया आहिनि। हिन चयो त गिरफ़्तार जवाबदारनि मथां फटाके एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो आहे, जॾहिं त वधीक जांच करे रहिया आहियूं।